सही असांजो अर्ज़ आहे इम्तियाज़ अली शर ज़िलो खैरपुर यूसी ऑफिस कोट मीर मोहम्मद लग ॻोठ इमाम बख्श शर असांखे काफ़ी अरसे खां 8-9 महीननि खां सरसो ऑफिस भॼंदा था अचूं। अॻ में प्रोजेक्ट आयो झूपड़नि घरनि जो, उन्हनि में साईं असां जा चेकर कयल हुया आया अंजोस वारा, जंहिंमें अदी नबूअत नाले सां आहे, अदी मारवी नाले सां आहे, ॿियो रहीम भाईजान नाले सां आहे, टीएम साहब वटि बि असां दरख़्वास्त असांखे आसरा ॾींदा आया त चेक तव्हां कापियूं ॾेई वञो, तव्हांखे चेक ॾींदासीं। साईं हिकु जॻह खां ऑफिस मटे वरी ॿी जॻह ते आंदऊं, उते वियासीं, चयूं बाबा उन में चेक गुम थी वियूं कापियूं, वरी साईं उतां ऑफिस मटे अञा 3 जॻह ते आया आहिनि, वरी असां उते विया आहियूं। आख़िर दरख़्वास्त टीएम साहब खे ॾिनी आहे, असांजा चेक कहिड़े ॾोह में रोकिया था वञनि। चयो प्रोजेक्ट ख़तमु थी वियो आहे। हाणे साईं प्रोजेक्ट ख़तमु थियो आहे जुलाई में, चवनि था पाण साईं जन जो चवण आहे जुलाई में ख़तमु थियो आहे, त साईं असांखे 6 महीना जुलाई खां अॻु में कमु कराए चुका आहियूं कंप्लीट। असांजो ॾोह कहिड़ो आहे साईं, असां ग़रीब माण्हू काॾे वञूं। असांजी आला अख़्तियारनि खे अपील आहे, नई कंहिंसां ज़ाती दुश्मनी आहे असांजी। असां जेको दाईंदा अचूं था त ख़ुदा कारण असां सां इंसाफ़ कयो वञे, असांखे चेक ॾिना वञनि, असां सां इंसाफ़ कयो वञे। प्रेस क्लब ॿाहिरनि खे साहिबनि खे सभिनी खे अर्ज़ु आहे, असांजो अपील आहे त नंढड़ा बच्चा आहिनि, असां सां महिरबानी कयो, असां सां इंसाफ़ करे असांखे चेक ॾिना वञनि। माने हिकिड़ो गरीब सहारो हो त झुपड़ा ठहंदा, जॻहियूं ठहंदी, उहे खणी पाईंदा, पट फट करे कहिड़े तरीक़े सां बि उहो तयारु करायूं। जी साईं, जी साईं। आख़िरी जेके मरले में जेके किश्तियूं रहियल आहिनि उहे तव्हांखे न ॾिनी थियूं, न ॾिनियूं थियूं वञनि साईं। आख़िरी हक़ थो खातो वञे गरीब मिसकीन जेको रहियल आहिनि। बिल्कुलु साईं। हाणे 50,000 रहियल आहे, 1 लख रुपयो रहियल आहे, कुझु बि आहे, माना 2 चेक किश्तियुनि जा रहियल हा, 2 चेक रहियल आहिनि। हाणे जॾहिं तव्हां उन ऑफिसर सां वञो था त तव्हांखे उहे माण्हू लभनि ई कोन था, वरी ॿी नवां माण्हू अची विया, नवां माण्हू इहे था चवनि प्रोजेक्ट पूरो थी वियो आहे। प्रोजेक्ट पूरो थी वियो आहे। चेक ॾेखारिया हुयूं तव्हांजे नाले? जी साईं, असां वटि आया चेक हीअं कढी, असांखे रहीम भाई ॾेखारिया, रहीम नालो अथसि, चेक कढी ॾेखारियईं त हे कमु तव्हां कंप्लीट करे पोइ तव्हां चेक वठी वञो, उते मां तव्हांखे ॾींदुसि, वाइदो कयो ऐं असां कंप्लीट करे विया आहियूं। 6 महीना बग़ैर चयो मथां प्रोजेक्ट ख़तमु थियो आहे। असां ग़रीब असांजो जेके वस वारा आहिनि त असांखे पंहिंजा हक़ ॾिनो वञे, असांजी कंहिंसां दुश्मनी कोन्हे, असांखे पंहिंजो हक़ ॾिनो वञे, चेक ॾिना वञनि, असांजो कमु कयो वञे। ॻोठ इमाम बख्श शहर में असां अॻु में बि दाईंदा था अचूं पिया, ख़ुदा कारण असां सां इंसाफ़ कयो वञे।